मनशात फिरोज जे खिलाफ़ असां माना हिते खणण आया आहिनि मूंखे वंगार वहण आया आहिनि मूं मनशातनि जी पोस्ट हलाई उन जे खिलाफ़ माना मूंखे ॿधण आया आहिनि अचां थो न बाबा हे मूंखे ॿधण आया आहिनि मनशातनि जी पोस्ट मूं हलाई हाणे वरी 2-3 रुपया मनशातनि खां वठी 2 पुलिस वारा ॿधण आया आहिनि मूंखे राणे मला जे खिलाफ़ पोस्टूं हलायूं हुनमि हाणे हे मूंखे ॿधण आया आहिनि हेॾे ॾिसो वाह ख़ानगी कपिड़नि में आयो आहे हिकिड़ो ॿियो हे पुठी वरायो पिया पोइते पुठी पोइते वरायो पिया हेॾे नथो हेॾे ॾिसो वाह मनशाती जे खिलाफ़ आया आहिनि नालो छा अथई वाह नालो ॿुधा न तूं मां जो असांजो पोस्टूं बि था हलायूं मनशातनि जे खिलाफ़ ॿधो कोन था ऐं तव्हां भॻा बीठा हो मनशातनि जे खिलाफ़ मनशातनि जे चवंदे असां अवाम खे ॿधण आया आहियो छो एॾी नाजाइज़ी हे वाह हेॾे ॾिसो हे 2 नौजवान आया आहिनि सिंध पुलिस जा नौजवान आहिनि जेके मनशातनि जे खिलाफ़ मां पोस्ट हलाई उन्हनि खे हिननि ॿधो न आहे हे वरी मूंखे ॿधण आया आहिनि मनशात फिरोज हिननि खे 2-3 रुपया ॾिना आहिनि उन 2-3 रुपयनि जे करे हे मूंखे ॿधण आया आहिनि हेॾे ॾिसो मूं मनशातनि जी पोस्ट हलाई उन्हनि खे हिननि ॿधो कोन्हे को हे 2 जवान ॾिसो हेॾे बीठा अथव हिकिड़ो हे नाला नथा नालो छा अथव भाऊ नालो ॿुधायो हेॾे ॾिसो हे हिकिड़ो इहो टोपी वारो परियां थो सिंध पुलिस जो नौजवान आहे ॿियो हेॾां बीठो आहे हेॾे ॾिसो असां मनशात फिरोज जे खिलाफ़ पोस्ट हलाई हुई ऐं हे ॾिसो हेॾे आया आहिनि असांखे ॿधण आया आहिनि हालत आहे हेॾे ॾिसो वाह हेॾे ॾिसो असां मनशातनि जे खिलाफ़ पोस्ट हलाई हुई असांखे ॿधण आया आहिनि मनशातनि खे कोन ॿधनि हाणे असां ग़रीबनि खे ॿधण आया आहिनि हेॾे ॾिसो वाह सिंध पुलिस जी पुलिस आहे हे अकबर चन्ने साहब खे मार थो कयां साहब हेॾे ॾिसो हे सही सिधी नाजाइज़ी आहे मां तव्हां सां कल्ह बि मिली वियो हुअमि थाणे ते अचे तव्हांजी ड्यूटी ॾिनी ख़िदमत कई थी तस्वीरूं कढायूं थी मां मनशातनि जे खिलाफ़ तव्हांखे अपीलूं कयां वेठो पियो यको त मनशातनि खे ॿधो तव्हां अञा को बि न कयो आहे एक्शन हे मनशातनि 2-3 रुपया हिननि खे ॾिना आहिनि हे 2 नौजवान आया आहिनि मूंखे ॿधण आया आहिनि हेॾे ॾिसो